तालिब इल्मी जो दौर उन दौर जो है अल्लाह जो वलिया वडो उस्तादुल उलमा भी आहे अमीरुल मशाइका अमीरुल औलिया आहे जंहिंजो नालो आहे हज़रत मोहम्मद काकेस रहमतुल्लाह अलैह। अब अच्छा नाले मजमे में लखे उन जा मुरीद वियंदा हा पर 17 मुल्कन जा बादशाह भी उन महफिल में अची साईं जो वाइज़ ॿुधंदा हुया। बादशाह पी मदरसे निजामिया में अना ज़ेरे तालीम हुआ दाढ़ी भी अना चेहरे ते ना तालिब इल्मी जो दौर हज़रत पीरन जो पीर बादशाह पीर उन तालिब इल्मी जे दौर में हज़रत मोहम्मद काकेस रहमतुल्लाह ताला अलैह जी ही मजमू हाजी अब्दुल करीम जे गोठ में आ मां अवां जी खिदमत में बुधाए रहियो आया अवां रसूलुल्लाह ऐं उन जे बचड़े महबूब सुभाने जो जिक्र पाक के खैर बुधी रहा आयो ये हज़रत मोहम्मद काकेस रहमतुल्लाह ताला अलैह मुझा प्यारा वाइज फरमाए न प्या त बादशाह पीर मदरसे मां मुझा प्यारा जवानी जे आलम में मदरसे मां दुआ नजर पई हज़रत मोहम्मद काकेस जे महफिल जे मथा दिल में सोचे त मां भी बटे इन बुजुर्ग जा गुफ्ता बुधा मां बटे गालियों बुधा मां पंहिंजे नाने जो जिक्र खैर बुधा वो जिते रसूलुल्लाह जो जिक्र थींदो आ उते रसूलुल्लाह पाण ईंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं हदीस पाक में आ जिते अल्लाह वारनि जी आ जिक्र वारी महफिल थींदी आ मलाइक दुनिया जे मथे उन जिक्र वारी महफिल खे ॻोल्हींदा आहिनि जॾहिं नज़र पवंदी आहे मुंहिंजा प्यारा सॾ कंदा आहिनि हलुम इला हाजतिक अचो अचो असां जंहिं महफिल जी ॻोल्हा में आहियूं उहा महफिल मौजूद आहे अल्लाह जे हबीब फरमायो उन महफिल खे ककरनि वांगुरु ढके छॾींदा आहिनि। कथा थी रहा आयो अर्ज कंदा मौला असां हाजे अब्दुल करीम कबूल जे गोठ मां चऊं पिया हे नाला लिखी खणी आया आहियूं जिक्र वारी महफिल में वेठा रब फरमाईंदो मां इन्हनि जा गुनाह माफ़ करिया मां इन्हनि खे बख़्श कयो आहे हिकु मलाइक कयो मौला इन महफिल जे अंदर हिकु अहिड़ो शख्स हुयो मौला वीहण त कोन थी चाही पर मौलवी साहब जो आवाज़ भलो हो या कहिड़े बि मक़सद जे करे अची वेठो रब फरमाईंदो पेरी शक्ति हुयो पेरी बदबख्त हुयो पर अल्लाह वारनि जी महफिल में वेठो उलमान जी महफिल में अची वेठो मां उन जे शकावत मिटाए मां उन खे नेक बख़्तनि जी लिस्ट में ॻणाए छॾियो आहे। सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो हज़रत पीरान पीर भी इन्हीअ महफिल में इरादो करे वेठो त बुजुर्ग ज़ियारत भी कयां। प्यारा मुसलमान भाइरो आखिर में अची वेठो त हज़रत मोहम्मद काकेस रहमतुल्लाह अलैह जो सुभान अल्लाह पेरी अवां खे इन जो शान बुधाया या केड़ी हस्ती हुई इन जो हिकड़ो मुरीद आ जंहिंजो नालो आ हज़रत उस्ताद रहमतुल्लाह अलैह उन रात जो सुतो त रसूलुल्लाह के ख्वाब में ॾिठई आ जो सुभान अल्लाह आशिक़ फरमायो ॾिठो जन चेहरो अनवर जो ॾिठो जन चेहरो मदनिया जो से घरना दो ओ
ॾिठो चेहरो अरबीअ जो शिखरणा गारे दो पवन था पूर पल पल में अदा पवन था पूर पल पल में सदा सा जन प्रसारे दो ओ ॾिठो चेहरो अरबीअ जो पिताई रहमतुल्लाह अलैहि तर्जुमानी फरमाया त ॾिठो जल हुसन हबीब जो तन ॾिठा भई जहान मादा गल बसर व मा तगा अदमा जी दिना मस्तान अल फिराक मिन अल मौत कुठा हुआ मकान ला नबी मिन बादे यो अजीबल ऐलान मुखे कसम आ कुरान जान बजेरो जग में है जखरे देड़ो जवान अदद सा कौन दे हमें मोन मिलने मुरसली सरस संदस शान फकान काब कौसैन औ अदना यो मुयस्सर थिस मकान आगे कयो एहसान जो हादी मेड़म हेड़ो रसूलुल्लाह जी ज़ियारत कई वो चवे थो त मूं उन ख्वाब जे अंदर अर्ज़ कयो सुहिणा तव्हां मुंहिंजे मुर्शिद हज़रत मोहम्मद काकेस रहमतुल्लाह अलैहि जे बारे में छा था चओ समझो पिया सुभान अल्लाह जो मुझे मुर्शिद के बारे में छा था चो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो ऐ उज़ाद तवा पंजे मुर्शिद जे बारे में पुछो आ क़यामत जे ॾाड़े मां इनन जे लाहे इनन जे मथा फख्र कंदो सा यानी हजरत मोहम्मद काकेस जे मथा मां फख्र करे अहले मैसर जे मैदान वारन के ऐलान करे ही चवंदस ऐ मैसर जे मैदान में अचण वारो मुझे उम्मत में भी हेड़ा हेड़ा साहिब कमाल अल्लाह जा वली मौजूद आहिन सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत एड़ा साहिब कमाल मुझे उम्मत में भी मौजूद है प्यारा मुसलमान बारो ओ हजरत मोहम्मद काकेस रहमतुल्लाह अलैहि वाइज के बंद फरमाए छजाओ सबने मानुन तवज्जो कइया त साईं वाइज छो बंद फरमायो साईं फरमायो ए मजमे वारो जेको आखिर में नौजवान अची वेठो आ इन नौजवान के महफिल मां बाहर कढो मानुन छा कयो बादशाह पीर सैयदना अब्दुल कादिर जेलानी के उन्हें महफिल जे अंदर बाहर कढी छड़ियो पीरन जो पीर बादशाह पीर नाराज न थियो हलियो वियो वरी बे मर्तबा अची वेठो साईं वाइद बंद करे फरमायो ए महफिल वारो इन नौजवान के वरी भी बाहर कढो मुंजा प्यारा जडे बाहर कढो वियो साईं वरी भी रंजीदा न था माट में हलिया विया के मर्तबा पीरन जो पीर बादशाह पीर जरे उन महफिल में अची वेठो मुंजा प्यारा मुसलमान भाइरो मानो एक बिन के चवण लगा त अजीब छोकरो आ अजीब नौजवान आ बदफा महफिल मां कढो वियो आ वरी भी आयो के मर्तबा आयो आ इन दफे साईं वाइद बंद करे साईं फरमायो ऐ महफिल वारो तव्हां इन
नौजवान के जगा दियो स्टेज जे मथे अचे वो तुंहिंजो मुंहिंजो पीर सैयदना अब्दुल कादिर जिलानी स्टेज जे मथे आयो आ साईं उथी करे भाकुरन में झले सैयदना गौसल आजम दस्तगीर जे पेशानी चुमिया चुमी ॾेई करे पाण ऐलान फरमायो ऐ मजमे वारो मता समझो ही नौजवान गलत मता समझो हिन जो को ॾोह इन जे करे मां हिन खे महफ़िल मां कढी छॾियो आ न न बल्कि मूं इन जे लाइ महफ़िल मां हिन खे कढियो अवां जेकॾहिं मां ईअं घुराया हा जेकॾहिं मां ईअं सॾु कया हा तव्हां तवजा कोन कयो हा पर ॿ दफ़ा इन खे महफ़िल मां मूं इन जे लाइ कढियो तव्हां मजमे वारा गौर सां ॾिसो तव्हां मजमे वारा तवजा कयो इहो तवजा ॾियारण जे लाइ तवजा हासिल करण जे लाइ हिन नौजवान खे मूं महफ़िल मां कढियो हो पर हाणे महफ़िल वारो यादि रखजो मूंखां बाद में हिन नौजवान जो कदम क़यामत ताईं अचण वारे हर वलीअ जे कंध जे मथे हूंदो पाण फरमायो अब्दुल कादिर जी सुना मोहम्मद काकिस रहमतुल्लाह अलैह पाण फरमायो कुल्लो दीकिन यसे हो व यसकुत इल्ला दीकक यसी हो इन्नहु यसी हो इला यौमल क़यामा हज़रत मोहम्मद काकिस रहमतुल्लाह अलैह फरमायो त ए अब्दुल कादिर हर मुर्ग गालाईंदो कुल्लो दीकिन यसी हो हर कुकड़ गालाईंदो हर मुर्ग गालाईंदो व यसकुत पर वो खामोश थी वेंदो इल्ला दीकिक यसी हो इला यौमिल क़यामा अब्दुल कादिर जॾहिं तुंहिंजो कुकड़ बांग ॾियण शुरू कंदो जॾहिं तुंहिंजो कुकड़ गालाइण शुरू कंदो त उहो क़यामत ताईं बांगो ॾींदो रहंदो सुभान अल्लाह यानी अब्दुल कादिर हिन दौर में हर पीर उन्हीं वफात का बाद में उनकी दस्त पैद खत्म मुरीद रहंदो पर क्या दस्त पैद कान हलंदी पर अब्दुल कादिर तू जो एड़ो रब ताला फैज़ रखंदो एड़ो फैज़ जारी फरमाइंदो जो अचण वारो क़यामत आहे तुंहिंजे मुरीद पे में शामिल थींदो जेको वली थींदो पहिरीं तोखे मुर्शिद मञंदो बाद में ॿिया मुरीद फरमाइंदो ओ कामिल सैयदना अब्दुल कादिर जिलानी जंहिंजे लाइ बेटाए रहमतुल्लाह अलैह फरमायो त भला तुन जा भाग जेके कमाए विया काल हीरा मोती उन्हनि वटि अदा हज़ारे हुया लाल वन विराईंदे विया जोगियड़ा जाल खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हनि सदा अहवाल लगे वयल साल तब जियरा आहिनि जग में